कमीना कहीं जाए जा तू मारी दे सजावल खान के। हाँ तू सजावल खान तुझे सामू मार ना। डॉक्टर साहब हाँ कीअं अथसि तबियत? खतरे खां टरी वियो आहे। पोइ असां हिनखे वठी वञी सघूं था? ही ठीकु थिए त पोइ तव्हां हिनखे वठी वञी सघो था। पप्पूअ सही कयो जो सजावल खान जो केस में नालो न ॾिनई। जे सजावल जो केस में नालो ॾे हा न त इहो सजावल एॾो ज़ालिम शख़्स आहे जो पप्पूअ खे पूरो करे छॾे हा। वॾा बख़्श त हाणे बि कोन कंदुसि। इहा ख़बर पई इहो सजावल पप्पूअ खे मारण छो थो चाहे? वॾा पप्पू चए थो त सजावल मूं ते इहो इल्ज़ाम हयो आहे त मां लाला सां गॾिजी उनखे मारण जी कोशिश कई। लाला जे मारण खां पोइ बि इन ज़ालिम सजावल जी इंतकाम जी बाहि थधी नथी छा? वॾा इन सजावल खान जो बदिलो कॾहिं बि पूरो कोन थींदो। वॾा हाणे हिन वीचारे जो छा थींदो? वाहिद तूं हाणे हिकिड़ो कमु कर, तूं सिधो पप्पू ॾे वञ ऐं उनखे मुंहिंजो नियापो ॾे त मूं वटि अची रहे। जेकॾहिं इहो ज़ालिम सजावल पप्पूअ खे ॻोल्हींदो तूं अची मुंहिंजी औताक ते कईं ऐं उन खां पोइ जेकॾहिं पप्पूअ जी बाह में हथ विधई न पुल्हे तो बाह कढी छॾींदोमांसि। छो त सजण कोई दुश्मन हर कोई। वॾा पप्पू चए पियो त मां शहर छॾे वेंदुसि, हिते रहियुसि त मूंखे सजावल ज़िंदा कोन छॾींदो। तूं हाणे हीअं कर, पप्पूअ खे यकीन ॾियार त सजावल तुंहिंजे वार खे बि तो न ॾींदो। वो हिकु दफ़ो असां ते भरोसो करे ॾिसे ऐं सिधो हिते अचे। ठीकु आहे वॾा, मां वञी हुन सां हक़ीक़त कयां थो, पोइ ॾिसां त हू छा थो चवे। जॾहिं त 100 माण्हू शाहिद आहे त पप्पूअ खे मारण वारो इहो सजावल आहे। कोई सजावल ते एफआईआर छो थी दाख़िल थिए? नवाब खान पप्पू ॾिनल आहे, सजावल खान जो नालो एफआईआर में नथो ॾे। छा मां ज़बरदस्ती हिन केस में सजावल खे फसायां? पप्पूअ खे महाराज़ी कंदुसि। ॾिसां त इहो कीअं नथो सजावल मथां एफआईआर दाख़िल कराए। तव्हां सजावल खान ते एफआईआर कटायो, उनखे हथु करणु मुंहिंजो कमु। ठीकु आहे, पर जेकॾहिं पप्पू मिली थो वञे त सजावल सां गॾु तूं न कजां। पर मूंखे पहिरियों इहो ॿुधाए त मूसावर जो छा कयो अथव? मीर ज़ख़्मी हालत में मूंखां निकिरी वियो। वक़्त खे हुनजे चंबे मां मूं आज़ादु करायो आहे। वक़्त जे अगवा जो केस मूसा बख़्शल ऐं ॿियनि ते दाख़िल थी चुको आहे। उन्हनि जो ॾस किथे थो पए? हाणे उहे सभु जा सभु कचे तरफ़ विया आहिनि। उन्हनि जो हिकु जाइ ते रहणु हराम करे छॾ। जेकॾहिं मीर ज़ख़्मी आहे न, हू उनखे शहर वठी ज़रूर वेंदा। उन्हनि ते तूं हर वक़्तु नज़र रख। हाणे इहे तोखां बचण न घुरजनि। तव्हां उन्हनि जो को बि फ़िक्र न कयो, मां उन्हनि खे जल्दी हाफ़ फराई करे ॾींदुसि। छो त इक़बाल जे अख में सूर जो वार आहे, कंहिंखे नज़र अचे न अचे, बाक़ी मूसा वारा
ॾिसी चुका आहियूं। बाबा साईं हाणे पप्पू खे माफ़ करणु घुरिजे, छो जो हुनखे बरगलाइण वारो लाला हो, न त पप्पू जी इहा मजाल जो तव्हांजे साम्हूं बीहे। अकबर कंहिंखे बख़्श करणो आहे कंहिंखे छॾणो आहे इहो तूं सोचणु छॾे ॾे। तव्हां ज़ोर लॻायो ऐं ज़ाहिर कयो उनखे जंहिं असांजो देरो साड़ियो आहे। जेसीं ताईं उनखे मां ज़ाहिर नथो कयां तेसीं ताईं सुख सां कोन वेहंदुसि। बदरियूं आहिनि बाबा साईं, या त इहो कमु नवाब खान जो हूंदो या त वरी शेर अली हूंदो। ख़बर आहे मूंखे माजिद, ख़बर आहे मूंखे त असांजे विच में बदरियूं आहिनि, टीं धुर त का बि न, पर असांखे पका सबूत घुरिजनि त इन ॿिन्ही धुरनि मां कहिड़ी धुर आहे जंहिं असांजो नुक़सानु कयो। उन्हनि जे ख़िलाफ़ असांखे पका सबूत घुरिजनि जीअं असां उन्हनि जी ॻिचीअ में हथ सवलाई सां विझी सघूं। वॾा कमु ॾाढो चालाकी सां थियल आहे ऐं सबूत ॾाढा ॾुखिया थींदा। करीम, असां हेॾो वॾो नुक़सान त खणी बर्दाश्त करे सघूं था, पर माण्हू छा चवंदा त मुंहिंजो हेॾो सारो नुक़सान थियो ऐं मां पंहिंजा ॾोहारी बि ॻोल्हे न सघियुसि। हाँ, जिन मुंहिंजो नुक़सान कयो तिन खे मां ज़ाहिर ई न करे सघियुसि। जेको सिजावल ख़ान पाण खे भूमि जो किलो सम्झंदो आहे उहो पंहिंजा ॾोहारी ज़ाहिर नथो करे सघे। माण्हू छा चवंदा? अकबर मारनि था माण्हुनि जा ताना। छा सोचींदा त सिजावल ख़ान पंहिंजा फसल बि बचाए न सघी। हिन करे तो चवां त फ़िलहाल पंहिंजे सभिनी कमनि खे पासे ते रखी असुल गुहारियुनि जी ॻोल्हा कयो। जेसीं ताईं ॾोहारी मां ॻोल्हे ज़ाहिर नथो करे ऐं उन्हनि जे सीने ते लत रखी पंहिंजो हिसाब सिधो नथो कयां अकबर, तेसि ताईं पक ॼाणियो त मुंहिंजे दिलि खे ज़रो बि सुकून न ईंदो। मुंहिंजे हथुनि जी ॾिठो हराम आहिनि। आख़िर इहो कमीनो आहे कहिड़ो जंहिं असांजे डेरे खे वाहिद ॾियण जी हिमत कई। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।